नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा तो नामियारे कानून दान रोशन अज़ीम मला चयो आहे त सिंध में व्याज जी वबा ॾींहों ॾींहुं वधी रही है। व्याज जी वबा के रोकण लाइ किरदार अदा कयो वेंदो। व्याजनि खिलाफ़ खामोश न विहण घुर्जे। मुल्क जो कानून सभिनी लाइ बराबर आहे। को बि बासर या बोतार कंहिं गरीब माण्हू के बिना सबब जे तंग करे पुलिस हथां हरासा कराए थो संदसि सां राब्तो कयो वञे। जीअं ज़ुल्म कंदड़ वॾेरे ऐं पुलिस खिलाफ़ को कदम खणी सघिजे। तालीम सां क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि। असांखे हर सूरत में तालीम के बचाइणो पवंदो। वालिदैन के घुर्जे हू पंहिंजे औलाद के तालीम ॾियारीनि। मेहनत में अज़मत आहे। अक्सर करे गरीब ॿार पहिरें खां मैट्रिक ताईं तालीम हासिल कनि था, बल्कि इन्हनि जे वालिदैन के घुर्जे त खेनि यूनिवर्सिटी ताईं तालीम हासिल करण ॾिनी वञे, जीअं हू कामयाब थी मुल्क ऐं वालिदैन जो नालो रोशन करे सघनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कंडियारो लियाकत मल्ला पारां ॾिनल अजाणे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त सिंध जे मल्ला बिरादरी समेत पूरी सिंध जे माण्हुनि खे हथ वठी मसइलनि में फासायो वियो आहे। सिंध में ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे। सिंध में पानी जे खोट सबब ज़राए तबाह कई पई वञे। मल्ला बिरादरी जे मसइलनि के हल करण लाइ कोशिश वठंदुसि। सिंध जा नौजवान तालीम तरफ़ लाड़ो कनि। उन मौके ते समाजी अॻवान लियाकत अली मल्ला, मंजूर अहमद मल्ला, वकील रियाज़ हुसैन मल्ला, सहाफ़ी मुमताज़ मल्ला, हुब्दार मल्ला, सिंध मल्ला फोरम जा कारकुन ऐं ॿियनि वॾियांग में शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।